टंड मोहम्मद खान में ॻोठ हाजी लौंग चना में आबड़ी शाख खे घारो लॻो आहे, फसल खे नुक़सान थियो आहे। ॻोठ जो गच हिस्सो पाणी हेठि अची वियो आहे। इतला बावजूद अमलो नाहे पहुतो, ॻोठाणनि जो चवणु आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। टंडो मोहम्मद खान में ॻोठ हाजी लौंग चना में आबड़ी शाख खे घारो लॻो आहे, फसल खे नुक़सान पहुतो आहे। ॻोठ जो गच हिस्सो पाणी हेठि अची वियो आहे। इतला बावजूद अमलो नाहे पहुतो, ॻोठाणनि जो इहो चवणु आहे। बिल्कुलु नाज़रीन, ब्रेकिंग न्यूज़ आहे। टंडो मोहम्मद खान खां ॻोठ हाजी लौंग चना में आबड़ी शाख खे घारो लॻो आहे, फसल खे नुक़सान पहुतो आहे। ॻोठ जो गच हिस्सो पाणी हेठि अची वियो आहे। इतला बाद अमलो नाहे पहुतो, ॻोठाणनि जो इहो चवणु आहे। अहम ख़बर आहे। टंडो मोहम्मद खान खां ॻोठ हाजी लौंग चना में आबड़ी शाख खे घारो लॻो आहे, फसल खे नुक़सान पहुतो आहे। ॻोठ जो गच हिस्सो पाणी हेठि अची वियो आहे, जॾहिं त इतला बावजूद अमलो नाहे पहुतो, ॻोठाणनि जो इहो चवणु आहे। टंडो मोहम्मद खान में ॻोठ हाजी लौंग चना में आबड़ी शाख खे घारो लॻो आहे, फसल खे नुक़सान पहुतो आहे। ॻोठाणनि जो चवणु आहे त ॻोठ जो गच हिस्सो पाणी हेठि अची वियो आहे, इतला बावजूद अमलो नाहे पहुतो। अहम ख़बर वांखे ॾियूं पिया टंडो मोहम्मद खान मां, जिते ॻोठ हाजी लौंग चना में आबड़ी शाख खे घारो लॻो आहे, फसल खे नुक़सान पहुतो आहे। ॻोठ जो गच हिस्सो पाणी हेठि अची वियो आहे, इतला बावजूद बि अमलो नाहे पहुतो, ॻोठाणनि जो चवणु आहे। इन हवाले सां टंडो मोहम्मद खान मां लाइन ते मौजूदु आहे शम्स बांभण। जी शम्स, क्या तस्वीर? जी बिल्कुलु, टंडो मोहम्मद खान लॻे फौजी शुगर मिल भरिसां आबड़ी शाख जेका था वहे थी उनखे घारो लॻी वियो आहे। तंहिंखां पोइ जेके काफ़ी ॻोठनि उहे पाणी हेठि अची विया आहिनि। जेको हुते सारियुनि जो बीठल फसल आहे ऐं जेको ताज़ो रूंबो थियो आहे उहो पाणी फसल पिणु पाणी हेठि अची वियो आहे ऐं अञा ताईं उहो घारो जेको न ॿधियो वियो आहे। ऐं जेको उते जा जेके ॻोठाणा आहिनि उन्हनि जो इहो चवणु आहे त जेके आपाशी जो अमलो आहे उनखे बि असां जेको आहे इतला कयो आहे, पर उन मंझां बि को बि अमलदार अञा ताईं न पहुतो आहे। जॾहिं त हीउ जेको पाणी आहे सो मुख़्तलिफ़ हंधनि खां ॻोठनि खां वधी रहियो आहे ऐं काफ़ी ॻोठ पाणी हेठि बि अची विया आहिनि ऐं काफ़ी आबादी जेका आहे उहा पाणी हेठि अची वई आहे। हुननि आला अख़्तियारनि खां मुतालबो कंदे घुर कई त घारो जल्दी बंदि करायो वञे त जीअं ॻोठ ऐं आबादियूं जेके आहिनि पाणी खां बचनि। जी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी शम्स अपडेट करण लाइ।